स्कूल बंद करण जो या तव्हांखे कहिड़ी धमकियूं पियूं मिलनि, थ्रेड पिया मिलनि, छा मामिलो आहे इहो थोरो ॿुधाइजो। असल में हीउ मामिलो जॾहिं खां मूं स्कूल खोलियो आहे उन टाइम खां वठी कंहिं न कंहिं तरीक़े सां मूंखे परेशान कयो पियो वञे। महीनो खनि थियो आहे त हिकिड़ी मूंसां बदतमीज़ी कई, जंहिंमें कुझु आहिनि माण्हू उन्हनि खे अनकरीब मूं ज़ाहिर कंदसि। बाक़ी मूंखे ॾाढो परेशान कयो थो वञे, मजबूर कयो थो वञे, त मां इन करे मजबूरी मां हीउ क़दमु खयों आहे त मां पंहिंजा सभु इदारा जेके आहिनि उहे बंदि करे कंहिं अदालत खे हवाले कंदुमि ऐं मां पंहिंजो शहर बि छॾींदुमि, न रहंदुमि मां हिते। छो त मूंसां गॾु नियाणियुनि जो मसइलो आहे, 160 नियाणियूं मूं वटि हिते पढ़नि थियूं, उन्हनि सां बि मसइलो आहे। थी सघे उन्हनि सां कोई बदतमीज़ी करे ईअं निकिरनि थियूं रोडनि ते, कोई अगवा करे वञे, कोई परे उन्हनि खे परेशान थो करे। ऐं काफ़ी नियाणियुनि मूंखे दांह बि ॾिनी आहे त असांजे चिंची जे पोयां कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके असांजे कढ अचनि था ऐं असां जेसीं ताईं नथा लहूं ओसीं ताईं असांजे कढ आहिनि। मूं उन्हनि शयुनि खे बि थोरो 2-3 ॾींहं मां उन्हनि ॿारनि सां गॾिजी उन्हनि जे घरनि ताईं बि वेंदी हुअसि। ॼण सिधो सो हिकु मूंखे हिकिड़ो परेशान करे थो वञे। ऐं हीअ स्कूल जे करे कुझु असांजा पंहिंजे कम्यूनिटी जा बि माण्हू आहिनि, कुझु शहरी आहिनि, उन्हनि खे मां अनकरीब ज़ाहिर कंदसि, उन्हनि खे मां बि न छॾींदसि। छो त हीअ मुंहिंजी इज़त जो मसइलो आहे ऐं असांजी कम्यूनिटी खे हिकिड़ो इदारो जेको असां खोलियो आहे उन करे माना कंहिंखे इहो बर्दाश्त नथो थिए। तालीम जेके दुश्मन आहिनि, जेके इंसान जा दुश्मन आहिनि, उहे असांखे बर्दाश्त नथा कनि। ॾाढो मूंसां हिकिड़ी परेशानी थी करे मां इहो क़दमु खयों आहे ऐं इहो वाक़ई मां क़दम खे मुंहुं ॾींदसि। मां इहे सभु इदारा पंहिंजा बंदि करे जान छॾींदसि, मां नथी हलाए सघां। असांजा जेके माण्हू आहिनि उहे हिकिड़े माण्हू खे प्रेशर ॾेई करे उहो माना हिरास था कनि त हिनखे मारियो, हिननि खे धमकायो आहिनि असांजा ई माण्हू, पर अनकरीब मां उन्हनि खे ज़रूरु ज़ाहिर कंदसि, उन्हनि खे पधरा कंदमि ज़रूरु। उन करे दुश्मन ते आहिनि त जेके ॿार मूं वटि पढ़नि था उहे तक़रीबन पिनण वारा ॿार आहिनि ऐं बूट पॉलिश करण वारा ॿार आहिनि। उहे 200-250 उन्हनि खे कमाए ॾींदा हुआ। उन करे हू असांखे परेशान था कनि। इहे सभु इदारा बंदि करे साॻियो ई असां पंहिंजो कमु कयूं। ऐं जेके नियाणियूं मूं वटि सिलाई सिखणु अचनि थियूं उन्हनि खे मां हिकु बाइज़त रोज़गारु ॾियणु चाहियां थी। उहे जेके नियाणियूं आहिनि उहे शहरनि में पिनंदियूं हुयूं, उन्हनि सां कहिड़ी हालत थींदी, सॼी सिंध वाक़ुफ़ु आहे इन शइ खां। मां इन सभिनी खे रोकण लाइ इदारो क़ाइमु कयो आहे, सेंटर क़ाइमु कयो आहे, जीअं असांजूं नियाणियूं महफ़ूज़ रहनि, इज़त सां रोज़गारु करे सघनि ऐं असांजा बचा जेके आहिनि उहे पढ़ी करे कुझु अॻिते वधी सघनि। न ॻाल्हियूं असांजूं न आहिनि। न असां इंतिज़ामिया खे कंहिं बि दांह न आहे कई। काफ़ी आहे मुंहिंजे इहो आहे त जेके माण्हू असांजे हिन इदारे जे ख़िलाफ़ु ऐं असांजे ख़िलाफ़ु जेके बदख़लाक़ कनि था उन्हनि खे माना सरियाम मां बि वाक़ो कंदमि ऐं उन्हनि खे अंजाम ताईं ज़रूरु पहुचाईंदासीं। ऐं मूंखे इहा ख़ुशी आहे त मां पोस्ट रखी आहे, सॼी सिंध मां मूंसां माण्हू फ़ोन कनि था, अचनि था। इहा मुंहिंजी हिकिड़ी माना हिकिड़ी ख़ुशकिस्मती चइजे। मूंसां बदख़लाक़ी इहा कई। हिकु असांजो प्रोग्राम हुयो जंहिंमें उन्हनि असांजा ई बागड़ी ऐं कुझु ॿ मुस्लमान हुआ जंहिं मूंखे शराब जे नशे में ठूठियूं आयूं। उन खां पोइ मूं पंचायत खे बि अर्ज़ु रखियमि त बाबा हीअ कहिड़ी माना हिकिड़ी तरीक़ो आहे हिननि जो। उन में पंचायत बि मूंखे को रिस्पॉन्स अहिड़ो न ॾिनो, पर पंचायत उन्हनि खे हिदायत कई। उन खां अलावा उहे साॻियूं ॻाल्हियूं साॻा ई माण्हू रोडनि ते फिरंदा था वतनि, जिथे किथे इहे फशरी कंदा था वतनि। मां उन्हनि खे ज़रूरु वाक़ो कंदुमि। जी जी बिल्कुलु मुंहिंजी जान खे ख़तरो आहे, मुंहिंजे इदारनि खे ख़तरो आहे। असांजूं नियाणियूं जेके पढ़नि थियूं उन्हनि जी इज़त जो मसइलो आहे, उहे महफ़ूज़ न आहिनि। तमामु घणा परेशानियूं थियनि थियूं, तमामु घणो हिकिड़ो टार्च कयो थो वञे। उन लाइ तव्हां इंतिज़ामिया खे ज़रूरु आगाह कंदासीं। हिन मीडिया ज़रिए ज़ाहिर आहे पोस्ट मूं रखी आहे, इहो त मां फ़ैसिलो पंहिंजो कंदमि ई कंदमि। मां अनकरीब मां नाला ज़रूरु उन्हनि जा ज़ाहिर कंदमि।